अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। साईं खे चवां पंहिंजो केरु बि कंहिंजी हुन में ख़ुशि कोन्हे जहिड़ी हालति में आहे, ऐं पंहिंजो जंहिंखे जेका मुयसरु आहे, जेको मिलियो आहे उन मां ख़ुशि न आहे, ऐं जंहिंखे जेको मिलियल न आहे भाएं त उहो हूंदो मूंखे मिलियल हुजे। त हाणे हिते असांजे बुज़ुर्ग वीचारे मोकिलियो आहे संदसि महिरबानी, त हिन में लिखियलु आहे छा त पंहिंजो मुतआहल हा, छा अहल वारा यानी ॿारनि बचनि वारा, मीखान तलाक वग़ैरह अहिड़ो बेज़ार थिया आहिनि ॿारनि बचनि खां, ज़ाल मुड़ुस ज़ाल खां, जो चवंदा तलाक हुजे त जान छुटे इन मज़ा इन मुड़ुस मां इन ज़ाल मां, त ॿी का हथु करियां त ॿियो को हथु करियां। त मुजरद हा मीखान अज़दवाज खुनंद, छड़ा छांड वेठा जेके आहिनि वीचारा, से वरी चवंदा त हूंद शादी थियल हुजे त वाह जो कमु थिए, भलो थी वञे हूंद, त पंहिंजो हू त ख़ुशि न आहिनि, हू त ख़ुशि न आहिनि। पोइ चवंदो वाह शादी अहिड़ी ॻाल्हि आहे, जेको शादी शुदा आहे सो उन मां बेज़ार, ऐं जेको शादी शुदा न आहे त उहो बि जेको मतिलबु त ॿई पंहिंजे हालति मां बेज़ार। हाणे पोइ फरमाए थो कूदकान मीखांद ज़ूद बुज़ुर्ग शवंद, ॿार भाई त हूंद जल्दी वॾा थी वञूं, हीअ जेके असांजा वॾा आहिनि असांखे हणनि था, पादर बि हणनि था, दड़का बि ॾियनि था, ऐं अथॉरिटी पावर पंहिंजो असां ते था इस्तेमालु कनि, असीं हुन हिननि जहिड़ा हुजूं त हुन वरी हिननि ते असीं पंहिंजी पावर अथॉरिटी हलायूं। ऐं बुज़ुर्ग थियल हा दूस दौरांद ब दौरान खूदखी बार घीरंद, पोड़ा जेके आहिनि चवंदा हा साईं वाजा नंढा हुआसीं त ॾाढा मज़ा हुआ, सभु ॿार असांजा माउ पीउ ते, ॾाॾे ते, नाने ते, नानी ते, चाची ते, पुफी ते, मासी ते, ख़ाला ते, उहे सभु कमु उहे हिते कयूं, असां फासिजी विया आहियूं, हाणे वॾा थी विया आहियूं, नंढा हूंद ॿार हुजूं हा त वाह जो कमु थिए हा। हाणे जेके शागिल आहिनि शुगुलशन मीनालंद, जेके मशगूल आहिनि कमकार में, को टीचर आहे, को फटीचर आहे, को पंहिंजो इंजीनियर आहे, को केरु आहे, सभु को पंहिंजे चिदो असां हिन मां बेज़ार आहियूं, हीअ नौकिरियूं न कयूं हा सुठो आहे। ऐं जेके बेकार हा दुम वाले शुगुल हास्तंद, जेके बेकार आहिनि वीचारा, नौकिरी कोन्हे, को कमकार कोन्हे, को धंधो दाड़ी न आहे, त उहे चवंदा हूंद को धंधो दाड़ी हुजे को, त असां बि हूंद पंहिंजो मशगूल थी वञूं कंहिं शुगुल सां। फ़ुक़रा हसरत सरवतमंदान रामी खुरंद, फ़क़ीर जेके आहिनि से सरवतमंदनि खे ॾिसी, शाहूकारनि खे, आसूदनि ख़ुशहालनि खे हसरत था कनि त पंहिंजो काश असीं उन्हनि अहिड़ा कारून जहिड़ा हुजूं हा, फ़िरौन जहिड़ा, नमरूद जहिड़ा हुजूं हा। पर सरवतमंदान दग़दग़े मीं नालंद, पर सरवतमंद जेके शाहूकार आसूदा आहिनि उहे पंहिंजे इन ठाठ ठूअ खां बेज़ार आहिनि, ऐं पंहिंजे ऐश इशरत जे नमूने खां अचे था सी फ़क़ीरी हुजे हूंद, जो वञी के बि वसाए हुन वेहूं। अफ़राद मशहूर अज़ चश्म मर्दम क़ायम ईशवंद, जेके फेमस माण्हू आहिनि पंहिंजो ॻाइणा की वॼाइणा की एक्टर की डॉक्टर, उहे माण्हुनि खां भॼंदा वठनि, त हूंद परे हुजूं कंहिंसां न हूंद मिलूं, सम्झो। अफ़राद मशहूर अज़ चश्म मर्दम क़ायम ईशन, यानी ग़ाइब ईशन, परे हुन हुजनि। मर्दम आदी मीखान मशहूर शवनि, ऐं आम माण्हू जेको आहे सो भाएं त हूंदो आऊं बि मशहूरु हुजां हिन वांगुरु, हीउ जेको एक्टर आहे, हीउ जेको फटीचर आहे, हीउ जेको डायरेक्टर आहे, हीउ जेको कहिड़ो बिल गेट्स आहे, हीउ जेको मोदी आहे, हीउ जेको ट्रम्प आहे, आऊं अहिड़ो हुजां कारून जहिड़ो, फ़िरौन जहिड़ो हुजां हूंद। सियाह पूस्तन दूस दारंद सफ़ीद पूस शवंद, कारे खल वारा चमड़ीअ वारा जेके आहिनि से भाईंदा अछी खल हुजे हा त वाह जो कमु थिए हा, जेके अछा पिया घुमनि हूंद ॾाढा सुहिणा था लॻनि। पर सफ़ीद पूस्तन ख़ुदरा छा बरनज़क मिकुननि, छा माना उहे मतिलबु हासिलु मक़सदु मूंखे ख़बर न लफ़्ज़ छा आहे, पर हुनजो हासिलु मक़सदु आहे त अच्छा जेके आहिनि वरी डोड़नि था त वञी थोरो ब्राउन थी अचूं, वञी कारा कमरा थी अचूं हूंद, हीअ रंग जेको आहे असांखे कोन थो वणे।
हू हुन मां ख़ुशि न आहिनि, पंहिंजे रंग मां हू सभु को हाणे हेॾा सुहिणा ईरान जा माण्हू बि ॿुधो पंहिंजे कुझु साल अॻु में त चऊं असांजो नक जेको आहे असां ॿियो ठहाराईंदासूं, चप असां ॿियो था ठहारायूं, ऐं ॻल असां ॿिया था विझरायूं, ऐं पंहिंजो अखियूं पिंपड़ियूं ॿियूं था विझरायूं, ऐं पोइ इहे कमु कयूं पिया। हाणे पंहिंजो मायूं वरी ॿिया कमु थियूं अचनि, फलाणी शइ ॿी हुजे त फलाणी शइ, त भई सभई कुझु मतिलबु त सभु को भाई त इहो जेको अलाह ॾिनो आहे सो सुठो न आहे जेको हू माण्हू पिया ॾियनि हिक ॿिए खे, त उन मज़ा पोइ ख़ुशि था थियनि। कसनमी दाननि तनहा फरमून ख़ुशहाली न हस्त, केरु नथो सञाणे हासिलु मक़सदु ॻाल्हि जो इहो त को त फरमान ख़ुशहाली जो इहो आहे त क़दुरु दोश्त हयात रौबदन वज़नहा लज़त बबर। हासिलु मक़सदु इहो आहे त जेको हासिलु तोखे आहे उन जो क़दुरु सुञाण, यानी जेका शख़्सियत तोखे जेको हालति जेका तोखे अलाह ताला ॾिनी आहे उनजो क़दुरु तूं कर ऐं उन मज़ा लज़त वठि। हाणे इहो 22 तारीख़ 8 महीने जे 99 साल अलाए हिजरी शमसी अलाए कहिड़ो आहे पंहिंजो, उन मंझि कंहिं लिखियो आहे, पर तमामु सुहिणी ॻाल्हि लिखी अथसि। त हाणे महिरबानी पंहिंजे अदीअ जी बि माण्हुनि जी बि जॾहिं मोकिलियो आहे पंहिंजो अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मी वअला आलिहि वअसहाबिहि वअज़वाजिहि वज़ुर्रियातिहि वअहलि बैतिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।